आगाह कयो अव्हांखे करमपुर मां जिथे भरपासन वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। ॻोठ याकूब बजाराणी में नींगर मोहम्मद अली बजाराणी उरड़ी विघे फौती वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त करमपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। ॻोठ याकूब बजाराणी में नींगर मोहम्मद अली बजाराणी उरड़ी विघे फौत वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त करमपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ॻोठ याकूब बजाराणी में नींगर मोहम्मद अली बजाराणी उरड़ी विघे फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त करमपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं करमपुर मां दरिया खान बंगलाणी खां। जी दरिया खान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मां जी जी आगाह कजो। जी बिल्कुल मां ॿुधाईंदो उरड़ी विघी मासूम नेंगरी फौत करमपुर भरसां ॻोठ याकूब बजाराणी 6 साला नेंगर मोहम्मद अली बजाराणी उरड़ी जी वबा सबबु फौत थी वियो। डिस्ट्रिक्ट हेल्थ इंतजामिया ख़ामोश, डीसी कशमोर नोटिस वठण खां काथे। जी ठीक है, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।